मूंखे दिल में ख्याल ही कोन हो त को मां ॻाइणो थींदुमि या मां ॻाइणो आहियां। इन ॻाल्हि जो त मूंखे ख्याल ई कोन हो। बसि कुदरत महिरबानी थी। फिर अॼु न डेला त मां पंहिंजो माल चाढ़ी में हुउमि, नंढा थी त पंहिंजो माल चाढ़ी, पर थोरो वक़्तु थियो जॾहिं मां थोरो जवान थियुमि, बुरे कम था लही सुठे कम ते तेरी अवला जी महिरबानी थी त मूंखे ॻाइण जो शौक़ु थियो। अच्छा, बसि ॻाईंदे ॻाईंदे पोइ इहा त मूंखे कोन फनकार थिया थो। मूंखे 13 साल आहे ॻाईंदे। मुंहिंजो उस्ताद आहे पंहिंजो अली गुलमहर मीरपुर माथिले जो आहे, ऐं मुंहिंजो त उस्ताद आहे, मां गिनती कंदो, पर जे मां ॿुधो ॾिठो वञे त तमामु सुरीलो आहे, तमामु हुनखे ॻाइण जी यकतार चपड़ी जी अंदाज़ जी मतिलबु अहिड़ी कंहिंखे बि ख़बर न हुई जेका उन खे। पोइ मूंखे शौक़ु जो राग जो थियो त मुंहिंजो मां सिखां बि इन ई माण्हू वटां जो मूंखे बि उहो ई चपड़ी यकतार जो अंदाज़ हथ अचे। पोइ मां उन खां ई उतरायो 4-5 साल। पहिरियों मुंहिंजो कहिड़ी जाते कयो माना पंहिंजे फन जो। मुंहिंजे भरिसां दरगाह आहे, कंहिंजी दरगाह सैयद याकूब शाह जी, उन दरगाह ते उहो पंहिंजो साईं हुते दरगाह ते जेको गादी नशीन हो नूर मोहम्मद शाह जो, उन मुंहिंजो ॻाइण ॿुधी ऐं मूंखे दुआ कई। मूंखे चई त तूं वञी ॻाए, तुंहिंजे लाइ दुनिया हलंदी। हेठि ते मूंखे मां सम्झा 7-8 साल मूंखे थियनि। अंदाज़ो त मुंहिंजो टेस्ट सॼे मुल्क में वॼे दूर आहे। गुलाम हुसैन शेख जेको आहे उहो नवाब शामी जो आहे त जे बस में आयो, जंहिं स्थान ते अचे, जंहिं शहर में अचे, ॻोठ में अचे त जलाल चांदी जो रील वॼे पियो। हर माण्हू खां पुछो त हीउ कहिड़ो ॻाइणो आहे, केरु आहे, किथां जो आहे, जेको हर ॻोठ गॾी में वॼे थो वेंदो। जलाल चांदी आहे। मुंहिंजी एड्रेस वठी रेडियो तां मूं ॾे लेटर कढी मोकिले, जॾहिं मां हुते पहुतुमि गुलाम हुसैन शेख वटि, जॾहिं मां हुते पहुतुमि त मूंखे मुंहिंजे महिल प्रोग्राम ॿुधण में पिया थिए। मूंखे चई त तूं अहिड़ो सुठो ॻाइणो आहे, तूं तूं अॻे छो न आयो? मूं चयोसीं असां पंहिंजी दिलि विझराइण वारा ॻाइणा आहियूं, ॿाहिरि ॻायूं पिया। असांखे त मतिलबु साईं खे तंग कयूं, मूंखे पसंदि न अचो, सुठो ॻाइणो अॼु मूं तोखे रेडियो ते पास करे छॾियो, हाणे तव्हां हाणे रेडियो लेटर तव्हां ॾेई दो, तव्हां अचो रेडियो ते। पोइ मां रेडियो ते वञणु शुरू कयो। त पेश आहे जलाल चांडे बाबति प्रोग्राम चपटी ऐं यकतारे जो बेताज बादशाह। अदा का दिल बनी तेजा मुझे ताह दिल पर के, अदा का दिल बनी तेजा मुझे ताह दिल पर के। गधे नी अना तो कोन पायण नवाई, ओ गधे नी अना तो कोन पायण नवाई, और मारे सजन मुख डारण नवाई। सारी मैदी जलेबी जान सैत मिलन दी गाली छोड़ी, सैत मिलन दी गाली छोड़ी, जुदाई मैदी जलेबी जान केडी देर करे उठे यार अचो, केडी देर करे उठे यार अचो, नथा सार लहो को हो जा बचो, केडी देर करे उठे यार अचो, केडी देर करे। जेके मशहूर फनकार चपड़ी ऐं यकतारे जो बेताज बादशाह जलाल चांडियो, जंहिं चपड़ी ऐं यकतारे खे नए अंदाज़ में वॼाए मैखाननि ऐं दरगाहनि खां ॿाहिरि कढी अवाम में मक़बूल बणायो ऐं सिंधी मौसीक़ीअ खे नओं रंग ऐं ढंग ॾिनो, इन जो मिसाल नथो मिले। निराले अंदाज़ सां ॻाइण वारे हिन फनकार 1944 धारा ज़िले नौशेरो फिरोज़ उनत नवाब शाह जे हरपाल हट जे भर में नंढड़े ॻोठ ख़बर खान ॾाहिरीअ में चांडियनि जे हुस्नानी पारे सां वास्तो रखंदड़ ग़रीब
हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में जन्म वरितो। जलाल अञा नंढड़ो हो त संदसि माउ मरी वई। संदसि वालद ॿी शादी कई ऐं ईअं जलाल चांडियो माटे जी माउ जी सार संभाल हेठि पलजण लॻो। चवंदा आहिनि त पीउ मोए अधु छोरो ऐं माउ मोए सॼो छोरो। सो जलाल चांडे मथां बि छोराईअ वारा असर पवण लॻा। संदसि पीउ नानी अम्मा, वॾे भाउ कमाल खान ऐं वॾी भाॼाई संदसि सहारो बणिया। जलाल जी उमिरि अञा 7 साल खनि थी त माइटनि खेसि स्कूल बदिरां ॿकरियूं चारण लाइ मोकिलियो। 12 सालनि ताईं ॿकरियूं बि चारींदो रहियो ऐं बनीअ ॿारे जो कमु बि कंदो रहियो। नेठि संदसि वालद खे मथसि क्यास आयो ऐं पोइ दर्स को कमु सिखण जे लाइ जलाल चांडे खे नवां जतुईअ भरिसां ॻोठ खमीसो मलाह जे हिकु दर्ज़ीअ लाइक़ मलाह वटि वेहारे वियो। इन दौरान खेसि कंहिं नारीअ सां नींहुं लॻो। उन औरत जे माइटनि जलाल चांडे खे ॿधाए एतिरो त कुटरायो जो इलाज कराइण खां पोइ मस घुमण फिरण जहिड़ो थियो। हर आशिक़ फरहाद बराबरि कोन्हे, पर मजनू ज़रूरु आहे। जॾहिं इंसान वटि इश्क अचे थो त उन वक़्तु हिजाब खे चवे थो, महिरबानी करे मुंहिंजे लाइ जॻह ख़ाली कर। जलाल चांडे सां बि ईअं ई थियो। इश्क तां दर्ज़ के दुकान खे क़ुर्बान करे चपड़ी ऐं यकतारे सां दोस्ती रखियाई। फनकार अलीगुल महर खां बाक़ाइदा राग जी सिख्या वरिताई। इब्तिदा में पंहिंजे उस्ताद सां गॾु ॻाईंदो हो। उन जे वफ़ात खां पोइ हुन पंहिंजो अलॻि सुंग तयारु कयो ऐं पीरनि फ़क़ीरनि जे मेलनि मलाखड़नि ते ॻाइणु लॻो। जलाल चांडे जो वाल साहब हाजी माण्हू हो ऐं राग जे ख़िलाफ़ हूंदो हुयो। खेसि मनव कंदो हो ऐं जलाल पंहिंजे पीउ खां चोरीअ ॻाईंदो हुयो। हीकर ॻोठ भरिसां हिकु मेले ते ॻाए मोटियो। वापसि आयो त संदसि वाल साहब रस्ते ते वेठो हो। जेको माण्हू मेले खां मोटियो पिए उन संदसि वालद खे इहो पिए चयो त मेले ते ॿिया फनकार बि आहिनि, पर जिथे किथे जलाल जलाल लॻी पई आहे। हीउ वापसि आयो त संदसि वालद खेसि मुबारक बि ॾिनी ऐं राग जी इजाज़त बि। आम तौर ते इहो ॾिठो वेंदो आहे त फनकार आवाज़ जो मुहताज हूंदो आहे, पर आवाज़ जलाल चांडे जो मुहताज हूंदो हुयो। हिकु भेरे ख़ैरपुर नाथन शाह जे मेले में आलम लोहार, इनायत भट्टी ऐं जलाल चांडियो मौजूदु हुआ। थिएटर में राग थी रहियो हो। स्टेट सेक्रेटरी इनायत भट्टीअ खे सॾु कंदे चयो त हाणे सिंध जो बबर शेर इनायत हुसैन भट्टी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदो। इनायत भट्टी ॻाए लथो। जॾहिं जलाल चांडियो स्टेज ते आयो, हज़ारे माण्हू पंहिंजे महबूब गुलकार खे ॿुधण लाइ बेताब हुआ। जलाल चांडे स्टेज ते अची टोपी निराड़ ते रखी शहपरनि खे ताव ॾेई कमीस जा बटण खोले चपड़ी ऐं यकतारो हवा में लोॾींदे चयो त अॼु खां पोइ सिंध जो बबर शेर ॿियो को फनकार न, पर जलाल चांडियो आहे। मगर तू न छॾे जा ज़मानो छॾे, मगर तू न छॾे जा सूरनि में सूना सदा सार ला जा। आख़िर बदी अतड़ा अजा तू दिल भरी दासी जयानी इदे तजाती दो, जयानी इदे तजाती दो तड़मो की नदी दासी जलम आख़िर बदी अतड़ा। लखन जो छलो कटे जो की भाया सजन की निशानी ओ सीने में लिखाया। आवो हले जानियड़ा आवो हले बस न हलो जज़्बल दी छा करियां दिल न पली। अवामी सतह ते सिंध में जेतिरी मक़बूलियत जलाल खे मिली अॼु ताईं कंहिं ॿिए फनकार जे हिसे में कोन आई आहे। इन हद ताईं जो माण्हू शादियुनि जूं तारीख़ूं बि जलाल चांडे खां तारीख़ वठी पोइ मुक़ररु कंदा हुआ। हुन जे जीप खे कुल्हनि ते खणंदा हुआ। जलाल पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि, यारनि दोस्तनि ऐं ग़रीबनि खां शादीअ जा पैसा न वठंदो हो। कचहरीअ जो मोर, महिमान नवाज़ ऐं मज़ाहिया तबियत जो मालिक फनकार हूंदो हुयो। मतिलबु त भलो फनकार हुअण सां गॾु भलो इंसान बि हूंदो हुयो।
आम तौर इश्क लखपतियुनि खे कखपति बणाए छॾींदो आहे, पर जलाल खे इश्क कखपतिअ मां लखपति बणाए छॾियो। पर तो तव्हांजे मुल्क जा माण्हू खोड़ मूं वटि ईंदा हूंदा, आउं बि पंहिंजे मुल्क जो अमीर आहियां, ॻाइणो न आहियां, पर मूंखे कुदरत ई इश्क ॻारायो आहे। गिला त मुद्दे खणी आहे, जलाल चांडियो इश्क कयो आहे, तव्हां सभु वज़ीर जा कख आहियो। इहा हर माण्हू खे ख़बर आहे, छो त हिन वक़्त जो कुझु जॻह वठण मूंखे गुज़र में हूंदो। इंतज़ार चङनि जा पाक आहे, इंतज़ार मौत खां मथे आहे। आज जो महबूब जो सॼी रात हुनजी इंतज़ार में कीअं गुज़री, छा थो चए। हिकु दफ़े समन सरकार जे मेले ते उस्ताद मिठू कच्छी, उस्ताद मंज़ूर अली ख़ान ऐं ॿिया फनकार मौजूदु हुआ। जलाल महफ़िल लुटे छॾी। उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे इहो चवण ते मजबूर थी पियो त जलाल, असां राग जो खटियो था खाऊं, तूं भाग जो खटियो थो खाए। जलाल चांडियो ट्रेंड सेटर फनकार हुयो, जंहिं राग खे हिकु नओं रंग ॾिनो ऐं हिकु स्कूल ऑफ स्टाइल क़ाइमु करे छॾियो। हुन केतिरा ई शागिर्द पैदा कया जेके संदसि आवाज़ ऐं अंदाज़ खे ज़िंदा रखियो पिया अचनि, जिन में उर्स चांडियो, गुलशेर तीवणो, दिलशेर तीवणो, अब्बास खोसो, सोज़ अली चांडियो, कुर्बान चांडियो ऐं ॿिया शामिल आहिनि। मुझो पुनल भी हुआ परदेस, जेजू मुझो पुनल भी हुआ परदेस। कन में मुके तुझता तो सजन दिया रात सजन आए वो तन में मुके। अना कुर्ब वारा वायो जमाने में छोड़ मां, जमाने में छोड़ मानू मिल गई भलोड़ मानू, जमाने छोड़ मानू मिल गई भलोड़ मानू। अना कुर्ब वारा वायो जमाने में छोड़ मां, काछे यार बलवा वो नहीं बेकरारी। पक गए नी पीलू, पक गए नी पीलू, तेरी इंतज़ारी। काछे यार बलवा वो नहीं बेकरारी, काछे यार बलवा वो नहीं बेकरारी। हूअं जलाल चांडियो खे ज़ाती तौर मोहम्मद यूसुफ ऐं फोटो ज़रदारी जो आवाज़ तमामु घणो पसंदि हूंदो हुयो। जलाल चांडियो शुरूअ में त रेडियो पाकिस्तान हैदराबाद जा चकर काटण लॻो, पर उते खेसि एप्रूव न कयो वियो। बाद में मरहूम ग़ुलाम हुसैन शेख खां बेहद मुतासिर थियो ऐं रेडियो हैदराबाद ते दावत ॾेई जलाल चांडियो जी रिकॉर्डिंग कई वई। जलाल चांडियो 3 शादियूं कयूं, खेसि 4 पुट ऐं 1 न्याणी औलाद आहे। पुटनि जा नाला कलंदर बख्श, माशूक अली, दिलबर अली ऐं नादर अली आहिनि, जिन मां कलंदर बख्श ॻाइण सां वाबस्ता आहे। यकतारे चपड़ीअ जो ई बेताज बादशाह जलाल चांडियो 10 जनवरी 2001 ते अरबा ॾींहुं सुबुह जो 5 वॻे जना अस्पताल कराची में लाॾाणो करे वियो। जॾहिं संदसि मैयत कराची खां फुल शहर अची रही हुई त मुख़्तलिफ़ शहरनि में रस्तनि ते हज़ारे माण्हू संदसि आख़िरी दीदार करण लाइ बेताब हुआ। जलाल चांडियो जे लाश ते 3500 अजरक पिया हुया। खेसि फुल शहर में पंहिंजे ई ओताक भर सां मिटीअ मां हवाले कयो वियो।